नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रानीपुर में ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत पारां सिंध जे शहर में लॉकडाउन करण वारे हुकुम खां पोइ रानीपुर शहर में मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। कोरोना वायरस जे हवाले सां सरकारी अस्पताल आइसोलेशन वार्ड क़ाइमु कयो वियो। समाजी तंज़ीम अवामी इतिहाद पारां शहरनि में आगाही मुहिम हलाए मास्क विराया विया। इन हवाले सां असां सां गॾु वीडियो कॉल ते मौजूद है रानीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख। जी नदीम, इन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी नाज़रीन, हुकूमत पारां जेको कोरोना वायरस खां बचाव लाइ सिंध जे शहरनि में लॉकडाउन जो ऐलान कयो आहे। त रानीपुर में मुकमल लॉकडाउन कयो आहे। शहर जा जेके बि कारोबारी मर्कज़ आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। सिर्फ़ु सब्ज़ी फ्रूट गोश्त ऐं मेडिकल स्टोर वारनि खे खोलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। बाक़ी जेके बि कारोबारी मर्कज़ आहिनि उहे बंदि कया विया आहिनि। इंतिज़ामिया तरफ़ां जेके दुकान खोलण खे बंदि कराया विया आहिनि। मां खे इहो ॿुधाईंदो कोरोना वायरस जे हवाले सां रानीपुर जी सरकारी अस्पताल में आइसोलेशन वार्ड क़ाइमु कयो आहे। मां खे इहो ॿुधाईंदो रहा त हिते मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि पारां जेको शहरनि में आगाही मुहिम हलाई पई वञे। इन हवाले सां जेको आहे समाजी तंज़ीम अवामी इत्तेहाद जे चेयरमैन सरपरस्त आला गुलाम असगर वसाण पारां शहरनि में मास्क विराया विया आहिनि। मां खे इहो ॿुधाईंदो त जेके ॾियारी ते मज़दूरी कंदा आहिनि उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। मुंहिंजो इहो ई चवणु आहे त जेके हुकूमत पारां जेके शहर बंदि कया विया आहिनि असांजी मज़दूरी ते तमामु घणो असरु पियो आहे। असांजा बचड़ा जेके आहिनि उहे बुखुनि ते आहिनि। हुकूमत खे घुरिजे त असांजे बचड़नि जी जेको रोज़ी रोटी जो बंदोबस्तु करे। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।